खैरपुर मीरस में अवां खे ख़बर ॾींदा हलूं अकबर मीरानी जी रिपोर्ट मुताबिक़ खैरपुर में किंगरीअ जे सैदन जो पुलिस खिलाफ़ एहतजाज केस तां हथ खणण लाइ घरनि ते चढ़ायूं ऐं कूड़ा केस दाख़िल थियण जी धमकियुनि जा इल्ज़ाम। तहफ़ुज़ फराहम करण जो मुतालबो। तालको किंगरी जे ॻोठ वॾा पहिरियार जे रहवासी सैद हुसैन अली शाह पंहिंजे भाउ सैद बाकर अली शाह सां गॾिजी खैरपुर पहुची अहमदपुर ऐं पीरगोठ थाणे जे पुलिस जी मुबैना ज़्यादतुनि खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कंदे दाहियो त एएसआई असदुल्ला शाह, ग़ुलाम शाह, ज़मीर शाह, ज़हीर शाह ऐं ॿियनि सां ज़मीनी तकरारो हलंदड़ आहे, जिन खिलाफ़ खैरपुर जे सेशन जज मोहतरम मुनव्वर सुल्ताना जी अदालत में आईनी पटिशन दाख़िल आहे। अहिड़ी पटिशन जा नोटिस मिलण बैदि मुखालिफ़ धुर जा एएसआई असदुल्ला शाह ऐं पीरगोठ थाणे जे नंढे मुंशी रहीम ख्वाजो जे चवण ते अहमदपुर ऐं पीरगोठ थाणे जे पुलिस असांजे घरनि ते रोज़ानो काह करे औरतुनि ऐं ॿारनि खे हिरासान करे रहिया आहिनि। उन्हनि ॼाणायो त मुखालिफ़ धुर वारा केस तां हथ खणण लाइ असांखे खंबे कूड़े पुलिस मुक़ाबले में फुल फ्राई या हाफ फ्राई करण तोड़े कूड़ा केस दाख़िल करण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जेका ॻाल्हि सरासर तौहीन अदालत आहे। उन्हनि आईजी सिंध पुलिस, डीआईजी पुलिस सखर, एसएसपी खैरपुर ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त खेनि ज़ालिम पुलिस अहलकारनि जे ज़ुल्मनि खां बचाए तहफ़ुज़ फराहम कयो वञे।